घरेलू वाइपेदारनि खे गैस फराहमी लाइ नओं शेड्यूल तय कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे 24 कलाकनि में रोज़ानो 2-4 कलाक गैस मिलंदी। वाइपेदारनि खे सुबुह 5:30 खां 8:30 वॻे ताईं गैस मिलंदी। ज़रियनि जो चवणु आहे त ॾींहं जो 11 खां 12 ऐं शाम जो 4 वॻे खां राति जो 10 वॻे ताईं गैस मिलंदी। ज़रियनि मूजिबि गैस शेड्यूल दिसंबर खां फरवरी ताईं लागू हूंदो। गैस शेड्यूल जी अमल दरामद वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ थींदो। एक भेरो ॿीहर अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। घरेलू वाइपेदारनि खे गैस जी फराहमी बाबति नओं शेड्यूल तय कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 24 कलाकनि में रोज़ानो 2-4 कलाक गैस मिलंदी। ज़रियनि मूजिबि वाइपेदारनि खे सुबुह 5:30 वॻे खां 8:30 वॻे ताईं गैस मिलंदी। ॾींहं जो 11 खां 12 ऐं शाम जो 4 खां राति जो 10 वॻे ताईं गैस मिलंदी। ज़रियनि जो चवणु गैस शेड्यूल दिसंबर खां फरवरी ताईं लागू हूंदो। गैस शेड्यूल ते अमल दरामद वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ थींदो।